उडेरलाल मां ख़बर ॾींदा हलो त उडेरलाल विलेज बॉयज़ प्राइमरी स्कूल जी हेड मास्टर सैयद परवेज़ शाह तरफ़ां स्कूल में ईंदड़ शागिर्दनि ऐं ॿिया जेके ॿार स्कूल में न ईंदड़नि जे माइटनि सां मुलाक़ात करण जो सिलसिलो जोड़ण लाइ अॼु पंहिंजे स्कूल जे उस्तादनि जी टीम तश्कील करे उडेरलाल विलेज जे मुख़्तलिफ़ पाड़नि में इन्हनि जे दर ते वञी ॿारनि खे स्कूल में अचण जी हिदायत कई, जंहिंमें संदसि सां गॾु स्कूल जा सभई उस्ताद साण करे ॻोठ जे ॿारनि जे माइटनि सां मुलाक़ातूं करे इन्हनि खे तालीम जे प्रचार पिणु कई वई, जंहिं ॿारनि जे माइटनि इन्हनि मास्तरनि खे यकीन ॾियारियो त असां पंहिंजा ॿार बिल्कुलु सरकारी प्राइमरी स्कूल में दाख़िल कराईंदासीं ऐं जेके ॿार स्कूल नथा वञनि इन्हनि खे बि ज़रूरु स्कूल में मोकिलींदासीं। इलाइक़े जे माण्हुनि स्कूल जे उस्तादनि जे अहिड़े अमल जी पिणु तारीफ़ कई। ॿिए तरफ़ अॼु जेके मास्तर शागिर्दनि जे माइटनि सां मुलाक़ातूं कयूं इहे पुरुमीद आहिनि त इनशाअल्लाह हाणे को बि ॿार तालीम खां न रहंदो। असांजी कोशिश इहा हूंदी त असांजे शहर जा ॿार स्कूल में अचनि ऐं असां इन्हनि खे तालीम जे ज़ेवर सां सवारियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।